सकरन शहर तोड़े आसपास के ॻोठनि ते हथियारबंद ॾोहारनि जो कब्ज़ो। सिर्फ़ 72 कलाकनि में 2 मस्जिदुनि मां चोरनि समेत चोरियुनि ऐं फुरियुनि जूं 8 वारदातूं। चोरनि जी मनमस्ती जारी, जॾहिं त कानून गोॾा खोले छॾिया। पहिरीं वारदात सकरन लॻ ॻोठ मोहम्मद उमर उनड़ में सिंध गिरोवर ऑर्गेनाइज़ेशन जे अॻुवाण करमुल्ला उनड़ जे भाउ हाजी मोहम्मद उमर उनड़ जूं 2 सीडी मोटरसाइकिलूं संदसि घरां चोर काहे विया। ॿी वारदात चौथूं मोल स्टाफ जी मस्जिद मां सोलर प्लेटूं ऐं बैटरी चोरी थी वयूं। टीं वारदात ॻोठ जाफ़र जमालीअ मां सॼण जमालीअ जी सीडी मोटरसाइकिल चोरी। चौथीं वारदात वीट रिसर्च जी मस्जिद ॿाहिरां बीठल पेश इमाम हाफ़िज़ शौकत नूनारी जी मोटरसाइकिल चोरी। पंजी वारदात ॻोठ दोदो कीरो जी मस्जिद मां सोलर सिस्टम चोरी। छहीं वारदात ॻोठ अल ॾितो रिंद मां मोटरसाइकिल चोरी। सतीं वारदात ॿाठो शाख वटां नौजवान साजिद लाशारीअ खां मोटरसाइकिल पुर करण जी कोशिश। अठीं वारदात सुखियो मनाए जो हाई स्कूल मां मोटंदड़ शागिर्दनि खां 2 हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल फुर। वाक़े बाद शागिर्दनि पारां क़ौमी शाइरा बिला कयो वियो, पर को बि दाद न थियो। मथियनि वाक़िअनि ते हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे चेयरमैन काज़ी जावेद सनाई ऐं सकरन जे सान्हे वदन जो चवणु आहे त सोचण जी ॻाल्हि इहा आहे त चोर फोरूं ऐं लोफर एतिरी आज़ादी ऐं बिना ख़ौफ़ ख़तरे जे वारदातूं करे रहिया आहिनि। हद इहा आहे जो हलंदड़ माण्हुनि जे मथनि तां भलियूं टोपियूं पिणु ज़बरदस्ती लाथियूं पयूं वञनि। पर अफ़सोस जो पुलिस उन्हनि बदमाशनि खे रोकण में बुरी तरह नाकाम थी चुकी आहे। बल्कि महसूसु ईअं थी रहियो आहे त या त पुलिस ॾोहारियुनि सां सलाहु आहे या गोॾा खोड़े छॾिया अथनि। हिननि चयो त असीं निगरान सरकार खे अपील कंदासीं त सकरन खे ॾोहारियुनि खां आज़ादु करायो वञे।